नाज़िन घोड़ाबारी में मेहराण टीवी तरफां 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान जी सिविल सोसाइटी समाजी अदबी ऐं वापारियनि भरपूर आजियां कई आहे। उन हवाले सां रिसुता ग़ुलाम हैदर खट्टी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं घोड़ाबारी जे मरकज़ी शहर वर में। हिते सिविल सोसाइटी जा माण्हू जेके अदबी लड़े जा माण्हू आहिनि, समाजी माण्हू आहिनि, वापारी आहिनि, उन्हनि खां इहो पुछंदासीं त तव्हां हिन सॾ जी कहिड़ी तरह आजियां कंदा। मेहराण टीवी जेको आहे उहो तमामु ज़बरदस्त जेको आहे इनिशिएटिव खयो आहे। 6 डिसंबर ते जेको सिंध जो कल्चर डे मल्हाए पियो वञे, हीउ तमामु बहितरीनु क़दम आहे मोराई साहिब जो। सिंध तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी तहज़ीब जेका पुराणी तहज़ीब आहे, मोहन जे दड़े खां वठी आयूं। सिंध जेका आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर खां आहे। हीअ सिंध जी सकाफ़त जेका दुनिया में हिकु अज़ीम सकाफ़त आहे। टोपी अजरक जेको ॾियारो मल्हायो वेंदो आहे, असीं हुन में भरपूर शिरकत कंदासीं। त सिंध हिकिड़ी अज़ीम धरती आहे, असांजी पीरनि फ़क़ीरनि जी धरती आहे। सिंध आहे त सभु कुझु आहे। असां सिंध सां वाबस्ता आहियूं। सिंध असांजी अमड़ आहे, माओ आहे। सिंध बाबुल इस्लाम आहे। इस्लाम जी शुरूआत ई सिंध खां थी हुई। सिंध में तव्हां ॾिसो त सभु जेके बि सकाफ़तूं पुराणियूं आहिनि, मोहन जे दड़े खे तव्हां ॾिसो। मोहन जो दड़ो जेको आहे 5000 साल पुराणी तारीख़ आहे उनजी, ऐं उनखे तव्हां जेकॾहिं बेटा करियो त उन सां वाबस्ता सिंध जो जेको हिन वक़्तु कल्चर आहे, पुराणी तारीख़ सां उन्हनि जा सभु कुझु शयूं मिलनि थियूं। तव्हां भेट करे ॾिसो। सिंधी अजरक टोपी असां सिंधियुनि जो शान आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त जेको आहे सो इन खे हर साल सुठे नमूने मल्हायो वञे थो। छाकाणि सिंध धरती घणा सपूत पैदा कया आहिनि, उन सिंध जे ख़ातिर उन पंहिंजी जानियूं कुर्बान ॾिनियूं आहिनि। असां उन करे कोन विसारींदासीं। इंशाअल्लाह ताला सिंधी सकाफ़त खे तमामु घणी तरह सां असीं उजागर कंदासीं। जीए सिंध, जीए मेहराण। असांखे फ़ख़्रु आहे त असीं 6 तारीख़ ते पंहिंजो ॾिहाड़ो ई वॾे पैमाने ते मल्हाईंदासीं। कोरोना वायरस जे हूंदे SOPs जे तहत असीं इंशाअल्लाह हिन ॾींहं खे वॾे जोश और ख़रोश सां मल्हाईंदासीं। असां उहे सिंधी आहियूं जेके तारीख़ी सिंधी आहियूं, 5000 साल पुराणा सिंधी आहियूं। मतिलबु त जेके जॾहिं मोहन जो दड़ो पुराणो हो, उन टाइम खां वठी बि असांजी तहज़ीब हलंदी रहंदी आहे। ऐं असां दुनिया जी हर कंड कुड़च में जेको सो असां सिंधी रहूं था। इन जे करे असां जेको सो सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। कैमरामैन कृष्णा चौहान सां गॾु आऊं या ग़ुलाम हैदर खट्टी, मेहराण टीवी न्यूज़ घोड़ाबारी।